साहब जो हिकिड़ो रंगीन एडिशन कढियो आहे फुल पेज ऐं हीअ सिंध अख़बार जी टीम हिते मौजूदु आहे ऐं उहा ही असांजनि महिमाननि खे डिस्ट्रीब्यूट कंदी विराईंदी। वॾी महिरबानी सिंध अख़बार जी, सिंध जी टीम जी, सिंध जे नुमाइंदे जी, जंहिं ही इन मौक़े ते बहितरीनु पाण मल्हायो आहे। शाह साहिब हिन सेशन जो उनवान ॿुधायो ऐं असां वटि जेके महिमान आहिनि उन में मैडम महताब अकबर राजदी कंहिं तारुफ़ जी मोहताज न आहे ऐं मैडम महताब जो हिन मौज़ूअ सां इहो बि हिकिड़ो वास्तो आहे त अनवर पीरज़ादे साहिब खे सिंधु दरिया जो जेको मुतालियाती दौरो कराइण जो मौक़ो ॾिनो, जंहिंखे अनवर साहिबु एज़ाज़ु सम्झंदो हो, उन जो क्रेडिट मैडम महताब ॾिए थो वञे ऐं मैडम महताब उन खां केतिरा ई इल्मी ऐं एकेडमिक क़िस्म जा कम कराया ऐं इन लिहाज़ खां हिननि जी जेका कंपनी हुई उहा सिंध जे मुफ़ाद में हिकिड़ी अज़ीम हिकिड़ी जोड़ी हुई, हिकु कंपनी हुई जिन तमामु वॾा कम कया। गज़ीटियर बि मैडम अनवर साहिब सां लिखायो ऐं सिंधु दरिया जे हवाले सां ईअं जेको अब्दुलक पीरज़ादो माना मोहन जे दड़े जो जेको केस अनवर साहिब विढ़ियो ऐं उन तसलसल में जंहिं ॿलड़ीअ जे ॿिए कंहिं सहाफ़ीअ मोहन जे दड़े जो केस हथ में खयो ऐं मुसलसल पे निभायो, उन में अब्दुलक पीरज़ादे जो नालो अॼु सॼी सिंध में मशहूरु आहे ऐं सहाफ़ीअ जी हैसियत में मां सम्झां थो हिन जो इहो जेको तारीख़ी ऐं यादगार कमु आहे त हुन मोहन जे दड़े जी स्टेशन खे मोहन जे दड़े जी ॼण मुजाबरीअ जो कमु पई कयो आहे। अनवर साहिब जो हिकिड़ो नज़्म आहे जंहिंमें सिंधु दरिया ऐं मोहन जो दड़ो ॿिन्ही खे हू उन में मिलाए थो। उञायल लॻी थी ए सिंधु नदी, उञायल लॻी थी ए सिंधु नदी, हली आ तोखे ॾियां जिस्म जो मां, निपोड़े सुपोड़े समूरो ई रत सत, न ढापे सघी मां भला इन कपायां। उञायल लॻी थी सिंधु नदी, हली आ तोखे ॾियां जिस्म जो मां, निपोड़े सुपोड़े समूरो ई रत सत, न ढापे सघी जी न ढापे सघी जे त गुरड़ी करे छॾ, न ढापे सघी जे त गुरड़ी करे छॾ, ॾुखनि ॾोजरनि खे ॾेई गीत लाइ फिटो कर, निड़ीअ भर तूं अजगर आ सिंधु, तूं मस्तीअ में ईंदीअ त मोटाए मूंखे ॾिजां समूरो ई रत सत, मां तुंहिंजे कंधीअ ते मोहन जे दड़े जियां वेठो, मां तुंहिंजे कंधीअ ते मोहन जे दड़े जियां वेठो, भली जा अचे मूंखे बर्बाद कर, भली जा अचे मूंखे आबाद कर। मैडम तव्हां छा था सम्झो अनवर पीरज़ादे सिंधु दरिया जो जेको केस सहाफ़ती मोर्चे ते या मीडिया जे मोर्चे ते विढ़ियो, असां तव्हां खां इहो ॿुधणु चाहींदासीं तव्हां उनखे कीअं था ॾिसो सहाफ़त जे मैदान में या सिंधु दरिया जे जियापे लाइ। ऐं हीअ नज़म बि तव्हां ॿुधो ऐं हीअ नज़म बि सिंधु दरिया जी इंडस एक्सपेडिशन दौरान लिखियो। असां ॿुधणु था चाहियूं तव्हां खां त हुनजे केस हुनजी जदोजहद खे तव्हां कीअं था ॾिसो? महिरबानी ज़रार ऐं मां पंहिंजे हिते जेके मौजूदु आहिनि माण्हू हिन सेशन जे लाइ मां माफ़ी घुरंदसि, तव्हां मूंखे बार बार ॾिसंदव अॼु, उन में मुंहिंजो को ॾोह कोन्हे मूंखे हिन में आणनि था, पर आई थिंक यू विल बेयर विथ मी, जेका मूंखे मालूमात आहे उहा बि शेयर करणु ज़रूरी आहे। जेको तव्हां सिंधु सिंधु दरिया जो केस विढ़ण वारो मामलो आहे, उहो असां सभिनी जे लाइ हिकिड़ो वॾो जज़्बाती मसइलो आहे।
मां हमेशह पंहिंजे तकरीरुनि में चवंदी आहियां त सिंधी माण्हू टिनि ॻाल्हियुनि ते कॾहिं बि हो न कंदा सम्झोतो। हिकिड़ो पाणीअ ते, हिकिड़ो ॿोलीअ ते, हिकिड़ो पंहिंजी ज़मीन ते। कहिड़ी बि पार्टीअ सां तालुक़ु रखंदड़ वारा माण्हू हूंदा, पर जेकॾहिं कॾहिं बि को अहिड़ो मसइलो थी वञे, तव्हां वटि कालाबाग डैम जो मिसाल आहे, सभु कुझु करे पिए सघिया, मुशर्रफ हिते आयो हुयो, माण्हुनि खे इंटेलेक्चुअल्स खे टेक्निकल माण्हुनि खे क़ाइल करण जे लाइ त मां वेंदुसि, मां सभिनी खे क़ाइल करे ईंदुसि। पर हैदराबाद में जॾहिं पहुतो ऐं सहाफ़िन हुन खां मुख़्तलिफ़ सवाल जवाब कया, मां सेक्रेटरी इंफॉर्मेशन हुयसि उन ज़माने में, त गवर्नर हाउस कराचीअ में जेके ॼाणू माण्हू हुया, जेके टेक्निकल उन्हनि जी नॉलेज हुई, मालूमात हुई, उन्हनि जहिड़ा ॾुखिया सवाल जॾहिं पुछिया मुशर्रफ खां पोइ, त उन खां पोइ हुन एॾो एक्टिवली कमु ई न कयो कालाबाग डैम ते, छो त हू उन मिज़ाज खे सम्झी वियो त ही माण्हू कॾहिं बि इन शइ ते सम्झोते करण लाइ तयारु ई कोन्हनि। मज़े जी ॻाल्हि इहा आहे त उहा जेका डिज़ाइन हुई, उहा जेका कालाबाग डैम जी डिज़ाइन ठाही पे वई, घणनि माण्हुनि खे त इहा बि ख़बर कोन हुई त इहा भला डिज़ाइन में जेकॾहिं फेर फार कजे त छा कमु हली वेंदो, उहा बि कंहिंखे ख़बर न हुई। सियासी तरह सां उन्हनि खे, आम माण्हूअ खे जेको ॿुधायो वियो त हे वॾो वॾो डैम थो ठहे पियो ऐं असांजो पाणी असां ताईं न पहुचंदो, उन ते सभु गंढ ॿधी बीह रहिया ऐं अॼु ताईं कालाबाग डैम जो नालो कोई खणे त हिते बंबट मची थो वञे पियो। हालांकि उन में जीअं तव्हां इहो चओ त चश्मा झेलम ते जेको एग्रीमेंट थियो हुयो पंजाब जो, उहो एग्रीमेंट इहो हुयो त इहा कैनाल उन ज़माने में पंजाब में खोली वेंदी जॾहिं मींहुं वसंदो हूंदो, जॾहिं सॼो भरियल हूंदी कैनाल, तॾहिं तव्हां उहा खोले ऐं पंजाब में पाणी पहुचाए था सघो। पर हुननि ईअं न कयो, हुननि ईअं न कयो। हर मौसम में उहा जेका कैनाल आहे उहा खुली पई आहे, सॼो पाणी हलियो थो वञे पंजाब में, असां ॾे पाणी नथो अचे। त इहो जेको हिकिड़ो डेफिसिट ऑफ ट्रस्ट रहियो आहे, जेको हिकिड़ो असांजे विच में हिकिड़ो हुअणु खपे ट्रस्ट, उहा शइ ख़तमु थी वई। साॻी शइ हुननि कालाबाग डैम में करणु चाही, उतां बि हिकिड़ी कैनाल खोलण जो उन में नक्शे में उन्हनि ॾिनो त इहो, पर जेकॾहिं उते वेहिजे हा, उन्हनि सां ॻाल्हियूं थियनि हा, टेक्निकली उन्हनि खे चइजे हा त इहा कैनाल नाहे कढणी, त मुंहिंजे ख़्याल में उहो सॼो पाणी पोइ पंजाब जे बजाए सिंध ॾे अची वञे हा। हिते तव्हां जेकॾहिं पढ़ंदव उहे उन ज़माने जा कालम पढ़ंदव, उन ज़माने जा आर्टिकल्स पढ़ंदव अनवर पीरज़ादे जा, त उन्हनि में हुन ॿ टे ॻाल्हियूं ॾाढियूं अहम चयूं आहिनि। हुन इहो चयो आहे त जेकॾहिं असांखे पाणीअ ते ॻाल्हाइणो आहे त असांखे जज़्बाती पणे खां निकिरणो पवंदो, असांखे जज़्बाती थियणु, हाई घोड़ा करणु, मातमी शिकिल ठाहे वेही रहणु, इहो असांजे कंहिं कम जी न आहे। पर जेकॾहिं तव्हां चाहियो था त इहो इन मसइले जो हल निकिरे त तव्हांखे पंजाब सां ॻाल्हाइणो पवंदो। उहो तव्हांखे टेक्निकली ॻाल्हाइणो पवंदो, उहो तव्हांखे इंटेलेक्चुअली ॻाल्हाइणो पवंदो, उन में तव्हांखे तारीख़ी हवाला ॾियण जी ज़रूरत आहे। तव्हांजा जेके माण्हू उन्हनि सां गॾु वेहंदा जॾहिं, ऐं हुननि खे जॾहिं तव्हां क़ाइल कंदव त वाई इट इज़ इम्पॉर्टेंट दैट देयर शुड बी नो बैराज एंड नो डेफिसिट ट्रस्ट, एतबार ऐं एतमाद जी खोट जेसि ताईं तव्हां उनखे एड्रेस नथा कयो, तव्हांजो हीउ मसइलो हल थियण वारो न आहे। ऐं इहो मसइलो परसिस्ट पियो करे, हले पियो, अञा ताईं पियो हले, असां कंहिं नतीजे ते नथा पहुचूं। हाणे इन जो जेको सिलसिलो आहे, तव्हां कोई सुवाल पुछणु था चाहियो या मां ॻाल्हायां? मां वरी मोहनजोदड़ो जे हवाले सां एतिरे में वरी अब्दुल हक साहब खे इनवॉल्व कयूं था, वरी तव्हां ॾे अचूं था ॿिए हवाले में। त ॿी जेका ॻाल्हि हुई सिंधु दरिया जे केस जे हवाले में, त अन जीअं तव्हां चओ त रुॻो जज़्बाती न आहे थियणो, पर इल्मी ऐं अकुली बुनियाद ते इहा डेटा बि असांखे ॾिसणी आहे। त
त हिकु टीवी प्रोग्राम में KTN जे प्रोग्राम में अनवर साहब खां पुछियो वियो साज़ पाणी त इलेक्शन थी पई थिए, सिंध जे हवाले सां असां चूंडियल नुमाइंदनि जे आॾो कहिड़ी एजेंडा रखूं जेका सिंध खे फ़ाइदो ॾिए। त अनवर साहब चयो त हिकिड़ी एजेंड आहे पाणी। पाणी असांखे वठिणो आहे ऐं पंजाब खां कीअं पाणी वठिजे उहो आर्ट बि असांखे सिखणो आहे, ॻाल्हाइण वारो दलील सां। ऐं जेकॾहिं असांजो नुमाइंदो ऐं हीअ इलेक्शन जेकॾहिं एजेंडा ते पाणी नथी रखे त पोइ हीअ असांजा नुमाइंदा कंहिं बि कम जा न आहिनि। त इन हवाले में हुन जी जदोजहद हुन ते अञा ॻाल्हाईंदासीं। अब्दुल पीरज़ादा साहिबु मोहन दड़े जो केस बि हुन विढ़ियो। हुन मुख़्तलिफ़ प्लेटफॉर्म ते सिंध बिटाई ऐं असांजो सिंधी अदबी संगत घणा ई मोर्चनि ते हू परफॉर्म हुन कयो। मोहन दड़े जो केस हुन जेको बि विढ़ियो, अॼु तव्हां जदीद असांजी सहाफ़त जा नुमाइंदा साहब बि आहियो, तव्हां कीअं था ॾिसो नए नसल खे कीअं तव्हां इहा ॻाल्हि सम्झाईंदव त अनवर साहिब मोहन दड़े लाइ छा कयो? थिरकड़ा लाइ सुख न सुता कॾहिं आसरो आहे खौड़नि खे पंध जो। जेसि ताईं अनवर साहब जे शऊर ऐं इन जी ॻाल्हि आहे ऐं तव्हां सुवालु कयो आहे मुंहिंजे दड़े जे हवाले सां, त मुंहिंजो दड़ो हुनजो ॼण त तमामु पसंदीदा शोबो हुयो। ऐं जीअं त मुंहिंजो दड़ो असांखे जे ॻोठ जे भरिसां आहे ऐं नंढड़े हूंदे खां ई मुंहिंजो दड़ो ॿाराणीअ में ई माण्हू ॾिसंदा पिया अचनि। उन हवाले सां जॾहिं अनवर पीरज़ादो प्राइमरी मास्टर हो हाजी ॻोठ हाजी मशहूरीअ में, त ओॾां जॾहिं वापसीअ में ईंदो हो त हे दौरु आहे 1965-66 वारो, जॾहिं डॉक्टर डेल्स अमेरिकन एक्सकेवेटर हुयो, उन एशार जे पासे में का एक्सकेवेशन कई ऐं ड्रिलिंग बि कई। उन ज़माने में अनवर हितां गुज़रंदो हो त असां जो ॿियो रूट न हूंदो, मुंहिंजे दड़े जे आसार जे मथां चढ़ी असां पंहिंजे ॻोठ ईंदा हुआसीं। पासे में जंगल हूंदो हो, त उन ज़माने में हू जो उतां गुज़रंदो हो त खुटाई हलंदी त अनवर साहिबु ईंदो हो त पोइ डॉक्टर डेल्स सां मिलंदो हो, हुनखे दिलचस्पी हूंदी हुई हुन में। पोइ हुनखे वरी उन ज़माने में अंग्रेज़ी ॻाल्हाइणु ईंदी। इहो ई सबबु हो जो हू वरी पोइ पुल जो किरदारु अदा कंदो हो, मज़दूर जेके कमु कंदा या डॉक्टर डेल्स इंटरप्रीटर तौरु। त पोइ ईअं करण सां हू उते घणो वेलमेल थी वियो डॉक्टर डेल्स सां, ऐं पोइ तक़रीबन उनजो रोज़ानो उते अचणु लाज़मी हूंदो। इन तरीक़े सां पोइ हुनजी दिलचस्पी वधी, खुटाईअ जो कमु ॾिठो, उनखे उन तशरीह कई, मज़दूरनि खे सम्झाइण ॾिनी, उन खां सुवाल जवाब कया। इहो सबबु बुनियादी तौर ते तॾहिं सही थियो जॾहिं हुनखे उनजो सबबु इहो त तालीम याफ़्ता। तालीम ई बुनियादी सबबु हो, छो जो हुनखे जॾहिं अंग्रेज़ी ईंदी तॾहिं हू ॻाल्हाए सघंदो। त असांजा नौजवान अंग्रेज़ी खे घटि था ध्यानु ॾियनि त मतिलबु सिंधी मदरी ॿोली हुजे, पर अंग्रेज़ी इंटरनेशनल ॿोली आहे। ऐं अनवर साहिबु जेका ॿोली ॻाल्हाईंदो हो या लिखंदो हो तमामु सिंपल। आवाज़ु अचे थो अब्दुल जो? थोरो वेझो, इहा वेझो। अच्छा वेझो कयो। त अनवर साहिबु जेको ॿोली लिखंदो हो, उहा चाहे अंग्रेज़ी हुजे या सिंधी हुजे, सवेर मैडम मूंखे इंटरव्यू ॾिनो त उन बि इहा ॻाल्हि जी तस्दीक कई त अनवर जी ॿोली जेका हूंदी उहा तमामु सिंपल हूंदी। पर घणा लेखक या सहाफ़ी जेके आहिनि उहे तमामु ॾुखी ॿोली लिखंदा आहिनि, त ईअं सम्झंदा आहिनि त असां वॾा पढ़ियल लिखियल आहियूं, पर दर हक़ीक़त उहा वॾाई न आहे। जेको सवलाईअ सां आम माण्हूअ खे सम्झाए वञे इहा वॾाई आहे, इहा वॾी ॿोलीअ जी दरख़ेज़ी आहे। त अंग्रेज़ीअ में जेको लिखंदो हो डॉन में अनवर, पोइ मुंहिंजे दड़े ते बि सिंध जे ॿियनि इशूज़ ते बि लिखंदो हो, त तमामु सिंपल ॿोली। त मुंहिंजे दड़े जे हवाले सां हुनजी जेका दिलचस्पी वधंदी रही, त इहा 1965 खां वठी, जॾहिं मां उन वक़्तु 4 सालनि जो हुउसि, मां एकेडमी जा हुआ, ऐं हू शायदि अलाए केतिरी उमिरि जो हुजे हुन टाइम में, मैट्रिक जे ज़माने में, मैट्रिक जे ज़माने पढ़ाईंदो पोइ मैट्रिक जे ज़माने में, माना इहो 15 सालनि 16 सालनि जो जॾहिं अनवर साहिबु हुया। ऐं पोइ दिलचस्पी वधंदी वधंदी हुनजी, पोइ जॾहिं हू इन मंज़िल ते पहुतो ऐं वॾा नाकाम थियो, जेको
फ़ौज न हीउ फ़ौज पहिरियों मरहलो। अच्छा ॿियो मुंहिंजो इहो सुवालु आहे त अनवर साहिबु सिंधू दरिया हुजे, सिंध हुजे या मोहन जो दड़ो हुजे, केतिरनि मामलनि ते इहे हुन जा जज़्बाती मौज़ू आहे। ऐं जज़्बाती मौज़ू इन जे करे आहे त हुन ते हुनजो हिन जी स्टडी हुई मोहन जे दड़े जी, त जीअं तव्हां चओ ख़ुदि पोइ ट्राई कई। हीअं सिंधू दरिया जो अटक खां केटी बंदर ताईं मुतालियाती दौरो कयईं ऐं इंडस डेल्टा ते हुन स्टडी कई। हुनखे ॼाण हुई, हुनखे मालूमाती, तॾहिं हू जज़्बाती हो। ऐं कॾहिं कॾहिं हुन जज़्बातीअत में अहिड़ियूं शयूं चवंदो त जेकॾहिं तव्हां मोहन जो दड़ो संभाले नथा सघो त महिरबानी करे इहो असांखे वरी दफ़न करे ॾियो। एग्ज़ैक्टली। अॼु तव्हां छा था सम्झो त जॾहिं वफ़ाक़ वरितो इहो खातो आहे आर्कियोलॉजीअ जो, तॾहिं अनवर साहिबु इहा ॻाल्हि कई हुई। ऐं इहो बि केस विढ़ंदो त वफ़ाक़ खां आर्कियोलॉजी खातो सिंध खे मिले। हाणे जॾहिं सिंध खे मिलियो आहे, अॼु जी छा रिपोर्ट आहे? बिल्कुलु हुन में जज़्बाती हूंदो अनवर साहिबु मोहन जे दड़े जे हवाले सां। ऐं इहो उन जा लफ़्ज़ हुया त जेकॾहिं तव्हां बचाए नथा सघो त रीबरी करे छॾियो उनखे। उन जो सबबु इहो हो त उन वक़्तु जॾहिं आर्कियोलॉजी खातो वफ़ाक़ में हुयो, तॾहिं उनजी का परगोर न लथी हूंदी, कंज़र्वेशन जो कमु न थींदो हो या मतिलबु प्रोटेक्शन जो कमु न थींदो हो। त उन ज़माने में छो जो उन्हनि खां घुर करण बि ॾाढी ॾुखी हूंदी हुई, छो पंहिंजे हिसाब सां फीडल खातो हुयो। त इहो उनजो केस हुयो, विड़ियो पंहिंजे अख़बारनि जे ज़रिए डांग में लिखंदो रहियो त इहो सिंध खे मिले। त उन वक़्तु उन जा इहे कमेंट्स आहे त पूरे छॾियो जेकॾहिं बचाए नथा सघो, छो जो कुल 10% उनजी कोटाई थियल आहे, बाक़ी अञा 90% त पोइ आहे। त 10% नथा बचाए सघो। हींअर त उनखे 100 साल थी विया आहिनि, जशन मल्हाइण जे चक्र में आहिनि। त उन सां गॾोगॾु इहो बि उनखे हुयो त जेकॾहिं आर्कियोलॉजी वारनि खे अफ़ाल हुजे त हीअ जेके उन्हनि जा आसार आहिनि उहे तमामु घणा फैलियल आहिनि, उन ते बि तहक़ीक़ थियणु घुरिजे। ऐं जेकॾहिं असुलु उन में अफ़ाल हुजे ऐं तहक़ीक़ कनि त असां बि उनजे ॻोठ जेको आहे आसारनि जे मथां असांखे बिल्ड लॻाए छॾियो। त मां पंहिंजे लाइ बि लिखियो हुई त असां बि उन्हनि जे आसारनि जे मथां वेठा आहियूं। बरड़े जी ॻोठ जेको आहे उहो बि मोहन जे दड़े जे आसारनि जे मथां आहे। मतिलबु इहा हक़ीक़त पंहिंजे लाइ बि, पर माण्हू डिफेंड कंदा आहिनि त इहा हिकिड़ी ख़ुशूसियत ई हुनजी त जेकॾहिं ग़लति कमु आहे त पंहिंजे लाइ बि चइजे। त मोहन जे दड़े जे नाले जे हवाले सां बि हुनखे रिज़र्वेशन्स हुयूं। त नालो मोहन जो दड़ो वफ़ाक़ जे दौर में सॼो वेंदो, यानी मोहलनि जो दड़ो, डेड ऑफ माउंट। हा, त उहो जेकॾहिं तव्हां उहो नालो रखो था त पोइ ॿिया जेके दड़ा आहिनि, जुकर जो दड़ो आहे, काहूअ जो दड़ो आहे, या लाखियुनि जो दड़ो आहे, या ॿिया केतिरा ई, इहो सवाल तव्हां खां पोइ था पुछूं त मोहन जे दड़े जे नाले जो बि हुन हिकिड़ो केस विढ़ियो। इहो मूंखे यादि बि ॾियारिजो या तव्हांजी ज़िमेवारी आहे, त इहो सवाल तव्हां खां पोइ पुछंदासीं। हाणे मैडम सिंधू दरिया जे हवाले त आहे त हाणे मोहन जो दड़ो बि तव्हांजो ई मौज़ू आहे, हुन ते तव्हां ॻाल्हाए सघो था। पर सिंधू दरिया जे हवाले में जेको असां पिया चऊं न, उहो जज़्बाती थी वेंदो। त हम टीवीअ जे प्रोग्राम में हुन खां मज़हर अब्बास पुछो त दरियाए पाकिस्तान जी तजवीज़ आहे त सिंधू दरिया जो नालो रखिजे दरियाए पाकिस्तान, त इन सां इहो तासुरु मिलंदो त हीउ दरिया रुॻो सिंध जो न आहे, सॼे पाकिस्तान जो आहे। त अनवर साहिबु उन ते बि इंतिहाई मज़मून बि लिखिया ऐं हुन प्रोग्राम में चई तव्हां छा था चओ त हिन जो नालो पाकिस्तान में रखियो वञे दरिया जो, जॾहिं त हीअ जेका सॼी एरिया आहे सिंधू दरिया जी, इहा ख़ुदि जेकॾहिं मूंखां पुछो वञे त अॼु पाकिस्तान जो नालो छा हुजे, त मां इहो तजवीज़ कंदुमि त हिन इलाइक़े जो नालो हुजे लोअर इंडस वैली। त पाणीअ जे केस खे मामले में त हुन इहो बि लिखियो ऐं मुंहिंजो तव्हां खां सुवाल बि थींदो त हुन चयो त असां पाणीअ ते तव्हां बि मञो वॾी अवेयरनेस आहे, सिंध बाक़ाइदे इन ते गैरत जो मक़ामु आहे, कुझु बि थींदो सौदेबाज़ी न कबी। पर अनवर साहिब जो ख़्यालु आहे त असां सिंध जो पाणीअ जो केस पंजाब ताईं बि पहुचाए न सघिया आहियूं ऐं चङी तरह सां उहो केस न विढ़ियो आहे। असांखे हुन सां ॻाल्हाइणो पवंदो आहे, तव्हां ॻाल्हायो न आहे। तव्हां उनखे अॼु जी सूरत हाल जे रोशनी में कीअं था ॾिसो, हुनजी ज़रूरत अॼु बि आहे या न? अॼु त पाण हुनजी ज़रूरत वधीक आहे, छो त ॾिसो असांखे तकलीफ़ तव्हां बेशक वफ़ाक़ सां झेड़ा कयो, तव्हां उन्हनि सां डिसएग्रीमेंट कयो, तव्हां उन्हनि खां कुझु मञराए नथा सघो, उन में असांजो पंहिंजो कमज़ोरियूं आहिनि। तव्हांजी हुकूमत हिन महिल जेका बि आहे 15 सालनि खां साॻी पार्टीअ जी हुकूमत आहे,
हिते तव्हां पुछो था त छा मोहन जे दड़े जे सिलसिले में आर्कियोलॉजी डिपार्टमेंट कुझु कयो। हिकिड़ो अखर पे इस्तेमालु कयो त अफ़ाल हुजनि त हे कनि, अफ़ाल हुजे त हे कनि। अफ़ाल जी ॻाल्हि न आहे, ॻाल्हि नियत जी आहे, ॻाल्हि तव्हांजी तरजीहात जी आहे, ॻाल्हि तव्हांजे प्रायोरिटीज़ जी आहे। तव्हां हुनखे छो नथा उहा तरजीह ॾियो। ऐं जॾहिं तव्हां हिते आर्कियोलॉजी डिपार्टमेंट्स खोलिया आहिनि, शाह लतीफ़ यूनिवर्सिटीअ में खुलियल आहे, उते जा जेके शागिर्द निकिरनि था उन्हनि खे यकीननि तव्हां हिकिड़ी टेक्नोलॉजी जी खोटराईअ जी का न का त सिखिया ॾिनी हूंदी न। छा हिन महिल बि तव्हां ॿाहिरों माण्हू घुराईंदो जेके अचे आर्कियोलॉजिस्ट अचे खोटनि, चलो ठीकु आहे, तव्हां कंहिं हिकिड़े वॾे उन माण्हूअ खे घुरायो जंहिंखे आर्कियोलॉजी जी ख़बर हुजे, उहो हुननि सां गॾु पाण कमु कंदो वञे। छा खपंदो आहे उते? मज़दूर खपंदा आहिनि ऐं हिकिड़ी बेसिक उन्हनि खे इहा शइ चई वेंदी आहे त तव्हां जेका इहो कोडर उछलायो त हिते न खोटिजो, ज़ोर सां न खोटिजो, आहिस्ते खोटिजो, का शइ डैमेज न थी वञे। ऐं उहा जेका मिटी निकिरंदी आहे उनखे बि छाणिबो आहे। इन मां का शइ निकिरे त कोन थी जंहिंजो तालुक़ु आर्कियोलॉजी सां हुजे, कंहिं अहिड़ी शइ सां हुजे जिते तव्हांखे कंहिं न कंहिं शइ जो को क्लू मिले, तव्हांखे को उन शइ खे सम्झण जे लाइ उहा शइ ज़रूरी हुजे। इहा आहे न आर्कियोलॉजी। हाणे उन शइ खे ऐं उनखां पोइ उनखे ॾिसणो त हीअ छा का कोॾी आहे, को पथर आहे, का तस्वीर आहे, हॾी आहे, छा आहे, उनजो कमु आहे। वरी उहे ॿिया टेक्निकल माण्हू हूंदा जेके उनखे वरी वधीक उनखे ॾिसंदा। हिन महिल ताईं असां पंहिंजी ॿोली डिसाइफर न करे सघिया आहियूं जेका मोहन जे दड़े मां निकिती। हिन ते सिराज मेमण एतिरो कुझु लिखियो, अञा ताईं कंहिं नतीजे ते न पहुता आहियूं। इन जो मतिलबु इहो थोरी आहे त असां मोहन जे दड़े खे बसि ईअं छॾे ॾियूं। ऐं जॾहिं तव्हां ॻाल्हि था कयो त छो न असां मोहन जे दड़े खे पूरे छॾियूं, त मूंखां छिरक निकिरी वियो। उन ई ज़माने में असां वटि हिकिड़ी टीम आई हुई मोहन जे दड़े ते वधीक एक्सकवेशन जे लाइ या उनखे उन जे आसारनि खे प्रिज़र्व करण जे लाइ, त उन बि इन शइ जो हवालो ॾिनो त भला असां हिनखे पूरे वञूं, तव्हां त हिनखे संभाले नथा सघो। त मां हुन सां थोरो तिखो ॻाल्हायो, मतिलबु व्हाट द हेल, तव्हां असांखे चओ था असां हिन हेॾे वॾे आसारनि खे पूरे छॾियूं। हुन चयो तव्हां न पूरींदव, तव्हां कुझु कयो बि कोन था, इहे सभु तबाह थी वेंदा। ऐं तव्हां हिते अखियुनि सां ॾिठो आहे त मोहन जे दड़े जे स्तूपा ते तव्हांजा नौजवान छोकिरा पंहिंजा स्किल्स ॾेखारींदा आहिनि मोटर साइकिल हलाइण जा, जेके हाणे बंदि थिया आहिनि। उहे मथे खणी वेंदा हुआ मोटर साइकिल त असां ॾिसो कीअं था मोटर साइकिल हलायूं। हाणे जंहिं माण्हुनि में ॿारनि में इहा शनास ई न हुजे त तव्हांजा ॿ ॾाका बि जेके हिननि अॼु जे पथरनि सां ठहियल आहिनि सिरुनि सां, उहे बि अलाए छा था लिकाइनि, त तव्हां ॿारनि खे इहा इजाज़त था ॾियो त उहे मोटर साइकिलूं मथे खणी वञनि। ऐं मैडम मां ख़ुदि आर्कियोलॉजीअ में मास्टर कई आहे ऐं मूंखे इहा ख़बर आहे। ऐं तव्हां सभिनी खे मां ॿुधायां हिन ख़ुशफ़हमीअ में बि न रहो त इहो मोहन जो दड़े जो जेको स्ट्रक्चर आहे इहो को ओरिजिनल आहे। माना इहो हाणे उहो थी वियो आहे कंज़र्वेटेड, इहो सॼियूं सिरूं रिप्लेस थियूं आहिनि। ऐं हुनजो ओरिजिनल जेको मुनीर ऐं कहिड़ी एरिया आहे दादा, हा उहो हुयो। ऐं मां सम्झां थो उहे बि हाणे आसार कोन्हनि। त अब्दुलक साहिबु ऐं मसरूर सुमरो साहिबु कंहिंखां सुवाल कंदो, मैडम खां तव्हां करे वठो। मुंहिंजो सुवाल पाणीअ जे मसइले ते आहे। तव्हां चयो त दरिया जो केस अनवर साहिबु विडियो दरिया जो केस में पाणीअ जो केस अलॻि आहे मुंहिंजे ख़्याल में, छो त दरिया में डेल्टा बि आहे। डेल्टा मरे थी, सभई सूबा उन में ओतिरो ई भाईवार थियनि, पाणीअ जो हिसो ॾियनि। पाणीअ जे वाटर रिकॉर्ड में इहो आहे पर उहो कोन थो थिए। अच्छा, हाणे सुवालु बुनियादी इहो आहे त हाणे सिंधी क़ौम सौदेबाज़ी करण लाइ या त तयारु वेठी आहे या करे चुकी आहे। छो जो तव्हांखे ख़बर बि हूंदी त चश्मा झेलम लिंक केनाल ते 10,000 क्यूसेक पाणी छॾे हुननि उते हिकिड़ो हाइडल पावर पाणी हयो आहे, पावर प्लांट हयो आहे, जेको सिंध चुप कयो वेठी आहे। इर्सा हुनजी मंज़ूरी ॾिनी आहे। माना कंहिं बि हाल में इहो पाणी वेंदो ई रहंदो। हालांकि कानून में इहा त पाणी इहो आब कल्याणी जी मुंद में वेंदो, साबित सिंध जो चीफ मिनिस्टर परमिशन ॾींदो। हिकिड़ी ॻाल्हि इहा। ॿी ॻाल्हि, 22,000 क्यूसिक्स पाणी चौबारा कैनाल जेको ठहे थो, जंहिंजी बि इर्सा मंज़ूरी ॾेई छॾी आहे, उन ते सिंध चुप कयो वेठी आहे त इहो कालाबयाब डैम खां वधीक ख़तरनाक मंसूबो आहे। छो इन में सिंध जो कानून इन खे छा चइजे सौदेबाज़ी नथी करे या इन लाइ को लीडर अचे उथी सॼे अवाम खे खणे जेका तंज़ीम जंहिंजी गवर्नमेंट आहे उहा 15 सालनि खां वेठी आहे।
तव्हां जहिड़ा सुञाणू असेंबलीअ में मेंबर वेठा आहिनि पिया त महिरबानी करे इन ते असेंबलीअ में कुझु कयो। मां त कोन आहियां असेंबलीअ में, पर जॾहिं मां असेंबलीअ में हुयसि त मां हिन सभिनी इशूज़ ते ॻाल्हायो आहे। मां मंशूर जे मरण जो नोहो पढ़ियो आहे, बजट में ॻाल्हायो आहे। उते वेठो हूंदो हो मुराद अली शाह, उनखे चयुमि त भई तूं त तुंहिंजो मंशूर त तुंहिंजे हद में आहे, ख़ुदा जे वास्ते हिननि खे जीआरियो। अनवर पीरज़ादे जेके 2 शयूं लिखियूं आहिनि उहे इंतिहाई अहम आहिनि, त जेको LBOD ऐं जेको RBOD, राइट साइड ऑफ द इंडस रिवर, ऐं जेको खॿे हथ वारो जेके ॿई इहे बंद ॿधा विया आहिनि, उन्हनि तबाही आंदी असांजी। बदीन, सांगड़, इहे सभु ज़िला जेके आहिनि तव्हांजे LBOD जे करे तबाह थी विया। समुंड जो पाणी जंहिंखे नेकर किथे समुंड जो पाणी वञे, हाणे इहो इन लाइ कयो वियो त जेके इंडस्ट्रियलाइज़ ज़ोन्स आहिनि उन्हनि जो जेको किन थो अचे पियो उहो तव्हां LBOD मां कढो, तव्हां RBOD मां हिकिड़ो नेकर ॾियो त उहो वञी छोड़ कंदो समुंड में। पर उहे छोड़ समुंड खां अॻु में वञी तव्हांजे इन्हनि ढंढुनि में पइजी विया, ऐं उहा जेका हसीन तरीन ढंढ हुई मंशूर मरी वई आहे। मरी वई आहे, कंहिंजे दिलि खे जुमो नथो अचे पियो, पखी लॾे विया, माण्हू लॾे विया। तव्हां हमेशह यादि रखो, जॾहिं बि दरिया, जॾहिं बि नदियूं, जॾहिं बि इहे वहिकरा जॾहिं रोकिजी था वञनि ऐं उन्हनि ते के बंद था ॿधिजनि, उतां लाॾाणो शुरू थो थिए। तव्हांजी सॼी जेका ज़रात आहे उन्हनि ते डिपेंड थी करे। तव्हांजो सुवालु स्पेसिफिक इहो हुयो त छा असां समझौतो करे चुका आहियूं, असां ख़ामोश था थी वञूं, त छा तव्हांखे अञा ताईं ॻाल्हि सम्झ में कोन थी अचे? अच्छा हाणे छो नथी सम्झ में अचे? न त वरी मां वधीक जज़्बाती थी वेंदसि, अलाए छा बि चऊं, पर जज़्बाती थियण जी ज़रूरत न आहे। तव्हांखे पेशबंदी करणी आहे, तव्हांखे स्ट्रेटजी ठाहिणी आहे। तव्हांजा जेके टेक्निकल माण्हू आहिनि ऐं जेके तव्हांजा इंटेलेक्चुअल्स आहिनि उन्हनि खे गॾिजी हिकिड़ो को फोरम तयारु करिणो आहे, ऐं जेसि ताईं तव्हां उन्हनि माण्हुनि खे जिन वटि अख़्तियार आहे, जेके सभु कुझु करण जो अख़्तियार आहे, तव्हां जेसि ताईं उन्हनि खे नथा प्रेशराइज़ कयो, पाबंद नथा कयो, तव्हां जिन खे वोट था ॾियो उन्हनि खां पुछाणो नथा कयो, तव्हां सां इहा जुठ थींदी रहंदी। माफ़ु कजो, इन में रुॻो हुकूमत न, असां सभु भाङे भाईवार आहियूं। तव्हांजा केतिरा माण्हू आहिनि जेके इन सां हुकुमरान पार्टीअ सां, जेका बि हुकुमरान पार्टी हुजे सिंध में, उन सां तालुक़ु रखंदड़ हुजनि ऐं उहे पंहिंजी पार्टीअ खां पुछनि त इहो छा थो थिए, इहो छो थो थिए पियो। केरु आहिनि तव्हांजा MPs ॻाल्हाइनि था इन्हनि इशूज़ ते? उन्हनि खे हिकिड़ो इशारो मिलंदो आहे, उहो चुप थी वेंदा आहिनि। हिकिड़ो इशारो ईंदो आहे, मायुनि खे ॾींदा आहिनि, उथी बीहो उथी बीहो, उहे मायूं वीचारियूं उथी बेंचुनि ते चढ़ी वेंदियूं आहिनि। छाजे लाइ चढ़ंदियूं आहिनि? त अॻिलनि खे प्रोवोक कनि। इहो मायुनि जे MPs जो इहो कमु रहिजी वियो आहे। पाण सूट बूट पाए तमामु मुदबिर नज़र ईंदा, मायुनि खे चवंदा तव्हां गोड़ कयो। दिस शुड नॉट बी द स्ट्रेटजी। तव्हांखे तमामु हिकिड़ी जाॻियल क़ौम वांगुरु जाॻाइणो पवंदो। इहे इश्यूज़ असांजी ज़िंदगी ऐं मौत जा मरहल आहिनि। इहो पाणी नाहे, इहो खारो थी वियो, समुंड चढ़ी आयो, वीरूं चढ़ी आयूं, तव्हांजी डेल्टा मरी वई आहे, तव्हांजी बदीन वारी सॼी पटी मरी वई, तव्हांजा पलो जेको ईंदो हाणे पलड़ी थी वई आहे। असां वाधाईंदा था वठूं त असां पलो कॾहिं खाईंदासीं, उहो पलो हमेशह अपोज़िट डायरेक्शन में वेंदो आहे। ऐं तमामु हिकिड़ी सुठी, माफ़ु कजो मां थोरो ज़रूरु ॻाल्हाईंदसि हिन शइ ते, त जॾहिं इहा जेका पंहिंजो ॼामशोरे वारी बैराज ठही हुई, उन में चयो अथईं त इन में हुन कुझु अहिड़ा धिका ठाहे विया डिज़ाइन में, जंहिंजे करे उहो जेको लहवारो अचे पियो पलो, उनखे लंघण जी जाइ कोन पई मिले जो उहो मथे चढ़ी वञे। छो त ऑपोज़िट डायरेक्शन में जॾहिं हलंदो आहे पलो, तॾहिं ताक़तवर थींदो आहे, तॾहिं उन में ज़ाइको थींदो आहे। दिस थिंग इज़ पॉसिबल, अॼु बि पॉसिबल आहे। जेकॾहिं इन ई बैराज जे उन्हनि धिकनि जी डिज़ाइनिंग में थोरी फेरफार कजे, हिकु ॿ तव्हां अहिड़ा लंघ उन में ॾेई छॾियो जो उहो पले जो गुज़र थो थिए त उहो त मथे ताईं वञी पहुचंदो। कंहिंखे ख़बर आहे? असां वटि बि पढ़ो त सही उन जा मज़मून ऐं जेके उन सोल्यूशन्स ॾिना आहिनि, दे आर वेरी सिंपल सोल्यूशन्स, पर मालूमात हुअणु ज़रूरी आहे। उन ते हिकिड़े कोई समझदार क़िस्म जो हिकिड़ो फोरम ठहणु ज़रूरी आहे, जंहिंमें टेक्निकल माण्हू हुजनि, जंहिंमें समझदार माण्हू हुजनि, ऐं तव्हां बजाए नारेबाज़ीअ जे, बजाए मातम करण जे,
हिकिड़ो पंहिंजो नैरेटिव रखो हुकूमत जे साम्हूं, इन्हनि चूंडियल नुमाइंदनि जे साम्हूं, त जॾहिं तव्हां वञो त असांखे हे जेको सिंध जो केस पाणीअ जो आहे उहो तव्हांखे विढ़णो ई विढ़णो आहे। ऐं पंजाब सां सीरियस क़िस्म जूं टॉक्स हुअणु तमामु ज़रूरी आहे। वॾी महिरबानी मैडम। ऐं असांखे अंदाज़ो थो थिए त वाक़ई सेशन ऐं हिन मेले जी इहा ई ज़रूरत ऐं अहमियत ई त हिते असां इन्हनि इशूज़ ते ॻाल्हायूं था ऐं अञा बि वॾी ज़रूरत थी महसूसु थिए हिन जी ॻाल्हाइण जी। वक़्तु थोरो आहे, मांझंदि जो टाइम आहे, पर हो अब्दुल साहिबु मोहनजोदड़ो जे हवाले सां छा असां इहो मुतालबो करे सघूं था त अनवर साहिबु जेको मोहनजोदड़ो लफ़्ज़ इस्तेमालु कंदो आहे डान में बि, ऐं हाणे जॾहिं कल्चर डिपार्टमेंट या हुकूमत मोहनजोदड़ो ऑफिशियली ससीफ अली जे खां वठी सरदार शाह ताईं हाणे अनाउंस था कनि था त हिनखे माउंट ऑफ डेड न मोहनजोदड़ो न पर मोहनजोदड़ो लिखंदासीं स्पेलिंग में, त इहो हुकूमत खे चई सघिजे थो त वॾी दिलि कयो ऐं रिकॉग्नाइज़ कयो त इहा अनवर साहिब जी एफर्ट हुई ऐं असां अॼु उन खे क़बूल था कयूं या उन खे फॉलो था कयूं। त इन सां मुंहिंजे ख़्याल में सबबु था कयूं त इन खे अनवर साहिब जी जदोजहद जो हिकिड़ो फल सम्झणु खपे। जीअं आर्कियोलॉजी खातो सिंध खे मिलियो, पर रुॻो मिलणु काफ़ी न आहे, उन ते कमु करण जी ज़रूरत आहे। त सिंध वासियुनि खे हीउ मेलो उमेद आहे त अहिड़नि केतिरनि ई हवालनि ॾांहुं हिकिड़ी निशानदेही कंदी ऐं वरी अखियूं खोलींदी। ऐं अनवर साहिब जे किताब में इन सभिनी मसइलनि जा हल बि मौजूदु आहिनि। मोहनजोदड़ो हुजे, सिंधु दरिया हुजे, उन में उन जूं आइडियाज़ बि आहिनि। फुल ऑफ आइडियाज़ हिकिड़ो राइटर आहे। तव्हां रुॻो किताब पढ़ो, स्टॉल ते पिया आहिनि, उमेद आहे त तव्हां वठंदो ऐं तव्हां फैज़याब थींदो ऐं उनजो फ़ाइदो सिंध खे ई थींदो। महिरबानी। हिकिड़ी ॻाल्हि मां चवां त जीअं अनवर साहिब जो सुवालु हो त मोहनजोदड़ो खे पूरिजे या रीबरी कजे, उहो वफ़ा कयो टाइम हो। ऐं जॾहिं अब्दुल कादिर शेख हूंदो द अथॉरिटी ऑफ प्रिजर्वेशन ऑफ मोहनजोदड़ो, त उन वक़्तु एॾो हुन लिखियो अब्दुल कादिर शेख जे ख़िलाफ़ु जो हिकिड़े दफ़े हिदायत मंगी आयो त हुनखे चई अनवर साहिबु बसि तोसां न आहे ॻाल्हाइणो। त हुन चयो हा मां हिदायत मंगी आहियां, मां हिलाल में कमु कंदो आहियां। पर एॾो हुनखे फोबिया थी वई, एॾो चिड़ियल हो। तो ईअं ई हिकिड़े वक़्तु वरी मूंसां बि ईअं थियो त डॉक्टर मौला बख़्श खे जेको आहे सो काकड़ हुयो DG वफ़ाक़ में, त पिज़्ज़ा साहब आपसे बात नहीं करनी। तव्हांजो स्कूल ऑफ थॉट अनवर पिज़्ज़ा जो आहे न, बर्दाश्त करिणो अथव। हुन चयो मां न आहियां। त मतिलबु मां थोरो इहो ॿुधाइणु चाहियां थो त उहो वफ़ाक़ में जेको कमु न थींदो, सिंध हुकूमत जे अचण खां पोइ हींअर वॾे पैमाने ते कमु हले पियो। ख़ासि तौर ते जेको हाणे DG आहे त नासरो साहिबु, उनजी काफ़ी इंट्रस्ट आहे ऐं कंज़र्वेशन जो कमु जारी आहे। ऐं ख़ुशख़बरी इहा आहे त फर्दर इशारा था अचनि। मांझंदि जो टाइम आहे, सो जेके बि वेठल आहिनि उनखे असांजो मानीअ जो इंतज़ामु थियल आहे, त इज़त ऐं एतिराम सां रुको मानी खाए बिल्कुलु आहे। ऐं नंढड़े हूंदे खां ई मोहनजोदड़ो ॿाराणीअ में ई माण्हू ॾिसंदा पिया अचनि। उन हवाले सां जॾहिं अनवर पिज़्ज़ा जो प्राइमरी मास्टर हो हाजी ॻोठु हाजी मशहूरीअ में, त ओॾां जॾहिं वापसीअ में ईंदो त हे दौरु आहे 1965-66 वारो, जॾहिं डॉक्टर डेल्स अमेरिकन एक्सकेवेटर हुयो, उन एशार जे पासे में का एक्सकेवेशन कई ऐं ड्रिलिंग बि कई। उन ज़माने में अनवर हितां गुज़रंदो हो त असां जो ॿियो रूट न हूंदो, मोहनजोदड़ो जे आसार जे मथां चढ़ी असां पंहिंजे ॻोठु ईंदा हुआसीं। पासे में जंगल हूंदो हो, त उन ज़माने में उहो जो उतां गुज़रंदो हो त खुटराई हलंदी त अनवर साहिबु ईंदो हो, त पोइ डॉक्टर डेल्स सां मिलंदो हो, हुनखे दिलचस्पी हूंदी हुई हुन में। पोइ हुनखे वरी उन ज़माने में अंग्रेज़ी ॻाल्हाइणु ईंदी। इहो ई सबबु हो जो हू वरी पोइ पुल जो किरदारु अदा कंदो हो, मज़दूर जेके कमु कंदा या डॉक्टर डेल्स इंटरप्रीटर तौरु। त पोइ ईअं करण सां हू उते घणो वेलमेल थी वियो ऐं डॉक्टर डेल्स सां, ऐं पोइ तक़रीबन उनजो रोज़ानो उते अचणु लाज़मी हूंदो। इन तरीक़े सां पोइ हुनजी दिलचस्पी वधी, खुटराईअ जो कमु ॾिठो, उनखे उन तशरीह कई, मज़दूरनि खे सम्झाइण ॾिनी, उन खां सुवाल जवाब कया। इहो सबबु बुनियादी तौर ते तॾहिं सही थियो जॾहिं हुनखे उनजो सबबु इहो हो त तालीम याफ़्ता। तालीम ई बुनियादी सबबु हो, छो जो हुनखे जॾहिं अंग्रेज़ी ईंदी तॾहिं हू ॻाल्हाए सघंदो।
त असांजा नौजवान अंग्रेज़ी खे घटि था ध्यानु ॾियनि त मतिलबु सिंधी मदरी ॿोली हुजे पर अंग्रेज़ी इंटरनेशनल ॿोली आहे ऐं अनवर साहब जेका ॿोली ॻाल्हाईंदो हो या लिखंदो हो तमामु सिंपल। आवाज़ अचे तो अब्दुल्ला कजो या थोड़ो वेझो या वेझो अच्छा वेझो कयो। त अनवर साहब जेको ॿोली लिखंदो हो उहा चाहे अंग्रेज़ी हुजे या सिंधी हुजे, सवेर मैडम मूंखे इंटरव्यू ॾिनो त उन बि इहा ॻाल्हि जी तस्दीक कई त अनवर जी ॿोली जेका हूंदी उहा तमामु सिंपल हूंदी, पर घणा लेखक या सहाफ़ी जेके आहिनि उहे तमामु ॾुखी ॿोली लिखंदा आहिनि त ईअं सम्झंदा आहिनि त असां वॾा पढ़ियल लिखियल आहियूं, पर दर हक़ीक़त उहा वॾाई न आहे। जेको सवलाईअ सां आम माण्हूअ खे सम्झाए वञे इहा वॾाई आहे, इहा वॾी ॿोलीअ जी ज़रख़ेज़ी आहे। त अंग्रेज़ीअ में जेको लिखंदो डॉन में अनवर उहो हुन में मुंहिंजे दड़ ते बि सिंध जे ॿियनि इशूज़ ते बि लिखंदो हो त तमामु सिंपल ॿोली। त मुंहिंजे दड़े जे हवाले सां हुनजी जेका दिलचस्पी वधंदी रही त इहा 1965 खां वठी जॾहिं मां उन वक़्तु 4 सालनि जो हुउसि, मां एकेडमी जा हुया ऐं हू शायदि अलाए केतिरी उमिरि जो हुजे हुन टाइम में, मैट्रिक जे ज़माने में मैट्रिक जे ज़माने पढ़ाईंदो पोइ प्राइमरी पढ़ाईंदो टीचर थियो। हो मैट्रिक जे ज़माने में, माना इहो 15 सालनि 16 सालनि जो जॾहिं अनवर साहब हुयो। ऐं पोइ दिलचस्पी वधंदी हुनजी पोइ जॾहिं हू इन मंज़िल ते पहुतो ऐं वॾा नाकाम थियो जेको न हीउ पहिरियों मरहलो। अच्छा ॿियो मुंहिंजो इहो सुवालु आहे त अनवर साहब सिंधु दरिया हुजे, सिंध हुजे या मोहन जो दड़ो हुजे, केतिरनि मामलनि ते इहे हुनजा जज़्बाती मौज़ू आहे ऐं जज़्बाती मौज़ू आहे इन जे करे आहे त हुन ते हिनजी स्टडी हुई ऐं मोहन जे दड़े जी त जीअं तव्हां चओ ख़ुदि को ट्राई कई, हीअं सिंधु दरिया जो अटक खां केटी बंदर ताईं मुतालियाती दौरो कयईं ऐं इंडस डेल्टा ते हुन स्टडी कई, हुनखे ॼाण हुई, हुनखे मालूमाती, तॾहिं हू जज़्बाती हो ऐं कॾहिं कॾहिं हुन जज़्बातीअ में अहिड़ियूं शयूं चवंदो त जेकॾहिं तव्हां मोहन जो दड़ो संभाले नथा सघो त महिरबानी करे इहो असांखे वरी दफ़न करे ॾियो। अॼु तव्हां छा था सम्झो त जॾहिं वफ़ाक़ वरितो इहो खातो आर्कियोलॉजीअ जो तॾहिं अनवर साहब इहा ॻाल्हि कई हुई ऐं इहो बि केस विढ़ंदो हो त वफ़ाक़ खां आर्कियोलॉजी खातो सिंध खे मिले। हाणे जॾहिं सिंध खे मिलियो आहे अॼु जी छा रिपोर्ट आहे? बिल्कुलु हुन में जज़्बाती हूंदो अनवर साहब मुंहिंजे दड़े जे हवाले सां, ऐं इहो उन जा लफ़्ज़ हुया त जेकॾहिं तव्हां बचाए नथा सघो त रीबरी करे छॾियो उनखे। उन जो सबबु इहो हो त उन वक़्तु जॾहिं आर्कियोलॉजी खातो वफ़ाक़ में हुयो तॾहिं उनजी का परगोर न लथी हूंदी, कंज़र्वेशन जो कमु न थींदो हो या मतिलबु प्रोटेक्शन जो कमु न थींदो हो। त उन ज़माने में छो जो उन्हनि खां घुर करण बि ॾाढी ॾुखी हूंदी हुई, छो पंहिंजे हिसाब सां फीडल खातो हुयो। त इहो उनजो केस हुयो, विड़ियो पंहिंजे अख़बारनि जे ज़रिए डॉन में लिखंदो रहियो त इहो सिंध खे मिले। त उन वक़्तु उनजा इहे कमेंट्स आहे त पूरे छॾियो जेकॾहिं बचाए नथा सघो, छो जो कुल 10% उनजी कोटाई थियल आहे, बाक़ी अञा 90% त पोइ ते आहे, त 10% नथा बचाए सघो। हींअर त उनखे 100 साल थी विया आहिनि, जशन मल्हाइण जे चक्र में आहिनि। त उन सां गॾोगॾु इहो बि उनखे हुयो त जेकॾहिं आर्कियोलॉजी वारनि खे अपाल हुजे त हीअ जेके उन्हनि जा आसार आहिनि उहे तमामु घणा फैलियल आहिनि, उन ते बि तहक़ीक़ थियणु घुरिजे। ऐं जेकॾहिं असुलु उन में अफ़ाल हुजे ऐं तहक़ीक़ कनि त असां बि उन जे ॻोठ जेको आहे आसारनि जे मथां असांखे विरुद्ध लड़ाए छॾियो। त मां पंहिंजे लाइ बि लिखियो हुई त असां बि उन जे आसारनि जे मथां वेठा आहियूं। बलड़े जी ॻोठ जेको आहे उहो बि मुंहिंजे दड़े जे आसारनि जे मथां आहे, मतिलबु इहा हक़ीक़त पंहिंजे लाइ बि, पर माण्हू डिफेंड कंदा आहिनि त इहा हिकिड़ी ख़ुशूसियत ई हुनजी त जेकॾहिं ग़लति कमु आहे त पंहिंजे लाइ बि चइजे। त मोहन जे दड़े जे नाले जे हवाले सां बि हुनखे रिज़र्वेशन हुयूं, त नालो मोहन जो दड़ो वफ़ाक़ जे दौर में सॼो वेंदो, यानी मोहलनि जो दड़ो, डेड ऑफ माउंट। हा, त उहो जेकॾहिं तव्हां उहो नालो रखो था त पोइ ॿिया जेके दड़ा आहिनि, जोकर जो दड़ो आहे, काहुए जो दड़ो आहे, या लाखियुनि जो दड़ो आहे, या ॿिया केतिरा ई इहो सवाल तव्हां खां पोइ था पुछूं त मोहन जे दड़े जे नाले जो बि हुन हिकिड़ो केस विढ़ियो, इहो मूंखे यादि बि ॾियारिजो या तव्हांजी ज़िमेवारी आहे, त इहो सवाल तव्हां खां पोइ पुछंदासीं। हाणे मैडम सिंधु दरिया जे हवाले त आहे त हाणे मोहन जो दड़ो बि तव्हांजो ई मौज़ू आहे, हुन ते तव्हां ॻाल्हाए सघो था, पर सिंधु दरिया जे हवाले में जेको असां पिया चऊं न जज़्बाती थी वेंदो। त हम टीवीअ जे प्रोग्राम में हुन खां मज़हर अब्बास पुछो त दरियाए पाकिस्तान जी तजवीज़ आहे त सिंधु दरिया जो नालो रखिजे दरियाए पाकिस्तान, त इन सां इहो तासुरु मिलंदो त हीउ दरिया रुॻो सिंध जो न आहे,
सॼे पाकिस्तान जो आहे। त अनवर साहब उन ते बि इंतिहाई मज़मून बि लिखिया ऐं हुन प्रोग्राम में चई तव्हां छा था चओ त हिन जो नालो पाकिस्तान में रखियो वञे दरिया जो, जॾहिं त हीअ जेका सॼी एरिया आहे सिंधु दरिया जी, इहा ख़ुदि जेकॾहिं मूंखां पुछो वञे त अॼु पाकिस्तान जो नालो छा हुजे त मां इहो तजवीज़ कंदुमि त हिन इलाइक़े जो नालो हुजे लोअर इंडस वैली। त पाणीअ जे केस खे मामले में त हुन इहो बि लिखियो ऐं मुंहिंजो तव्हां खां सुवाल बि थींदो त हुन चयो त असां पाणीअ ते तव्हां बि मञो वॾी अवेयरनेस आहे, सिंध बाक़ाइदे इन ते गैरत जो मक़ाम आहे, कुझु बि थींदो सौदेबाज़ी न कबी, पर अनवर साहब जो ख़्यालु आहे त असां सिंध जो पाणीअ जो केस पंजाब ताईं बि पहुचाए न सघिया आहियूं ऐं चङी तरह सां उहो केस न विढ़ियो आहे। असांखे हुन सां ॻाल्हाइणो पवंदो आहे, तव्हां ॻाल्हायो न आहे। तव्हां उनखे अॼु जी सूरत हाल जे रोशनी में कीअं था ॾिसो, हुन जी ज़रूरत अॼु बि आहे या न? अॼु त पाण हुन जी ज़रूरत वधीक आहे, छो त ॾिसो असांखे तकलीफ़ तव्हां बेशक वफ़ाक़ सां झेड़ा कयो, तव्हां उन्हनि सां डिसएग्रीमेंट कयो, तव्हां उन्हनि खां कुझु मञराए नथा सघो, उन में असांजूं पंहिंजूं कमज़ोरियूं आहिनि। तव्हांजी हुकूमत हिन महिल जेका बि आहे 15 सालनि खां साॻी पार्टीअ जी हुकूमत आहे। हिते तव्हां पुछो था त छा मोहन जे दड़े जे सिलसिले में आर्कियोलॉजी डिपार्टमेंट कुझु कयो? हिकिड़ो अखर पे इस्तेमालु कयनि, अफ़ाल हुजनि त हे कनि, अफ़ाल हुजे त हे कनि। अफ़ाल जी ॻाल्हि न आहे, ॻाल्हि नियत जी आहे, ॻाल्हि तव्हांजी तरजीहात जी आहे, ॻाल्हि तव्हांजे प्रायोरिटीज़ जी आहे। तव्हां हुनखे छो नथा उहा तरजीह ॾियो? ऐं जॾहिं तव्हां हिते आर्कियोलॉजी डिपार्टमेंट्स खोलिया आहिनि, शाह लतीफ़ यूनिवर्सिटीअ में खुलियल आहे, उते जा जेके शागिर्द निकिरनि था उन्हनि खे यकीननि तव्हां हिकिड़ी टेक्नोलॉजी जी खोटराईअ जी का न का त सिखिया ॾिनी हूंदी न। छा हिन महिल बि तव्हां ॿाहिरों माण्हू घुराईंदो जेके अचे आर्कियोलॉजिस्ट अचे खोटनि? चलो ठीकु आहे, तव्हांखे हिकिड़े वॾे उन माण्हूअ खे घुरायो जंहिंखे आर्कियोलॉजी जी ख़बर हुजे, उहो हुननि सां गॾु पाण कमु कंदो वञे। छा खपंदो आहे उते? मज़दूर खपंदा आहिनि ऐं हिकिड़ी बेसिक उन्हनि खे इहा शइ चई वेंदी आहे त तव्हां जेका इहो कोडर उछलायो त हिते न खोटिजो, ज़ोर सां न खोटिजो, आहिस्ते खोटिजो, का शइ डैमेज न थी वञे। ऐं उहा जेका मिटी निकिरंदी आहे उनखे बि छाणिबो आहे। इन मां का शइ निकिरे त कोन थी जंहिंजो तालुक़ु आर्कियोलॉजी सां हुजे, कंहिं अहिड़ी शइ सां हुजे जिते तव्हांखे कंहिं न कंहिं शइ जो को क्लू मिले, तव्हांखे को उन शइ खे सम्झण जे लाइ उहा शइ ज़रूरी हुजे। इहा आहे न आर्कियोलॉजी। हाणे उन शइ खे ऐं उनखां पोइ उनखे ॾिसणु त हीअ छा का कोॾी आहे, को पथर आहे, का तस्वीर आहे, हॾी आहे, छा आहे? उनजो कमु आहे वरी उहे ॿिया टेक्निकल माण्हू हूंदा जेके उनखे वरी वधीक उनखे ॾिसंदा। हिन महिल ताईं असां पंहिंजी ॿोली डिसाइफर न करे सघिया आहियूं जेका मोहन जे दड़े मां निकिती। हिन ते सिराज मेमण एतिरो कुझु लिखियो, अञा ताईं कंहिं नतीजे ते न पहुता आहियूं। इन जो मतिलबु इहो थोरी आहे त असां मोहन जे दड़े खे बसि ईअं छॾे ॾियूं। ऐं जॾहिं तव्हां ॻाल्हि था कयो त छो न असां मोहन जे दड़े खे पूरे छॾियूं, त मूंखां छिड़क निकिरी वियो। उन ई ज़माने में असां वटि हिकिड़ी टीम आई हुई मोहन जे दड़े ते वधीक एक्सकवेशन जे लाइ या उनखे उन जे आसारनि खे प्रिज़र्व करण जे लाइ, त उन बि इन शइ जो हवालो ॾिनो त भला असां हिनखे पूरे वञूं, तव्हां त हिनखे संभाले नथा सघो। त मां हुन सां थोरो तिखो ॻाल्हायो, मतिलबु व्हाट द हेल, तव्हां असांखे चओ था असां हिन हेॾे वॾे आसारनि खे पूरे छॾियूं। हुन चयो तव्हां न पूरींदव, तव्हां कुझु कयो बि कोन था, इहे सभु तबाह थी वेंदा। ऐं तव्हां हिते अखियुनि सां ॾिठो आहे त मोहन जे दड़े जे स्टूपा ते तव्हांजा नौजवान छोकिरा पंहिंजा स्किल्स ॾेखारींदा आहिनि मोटर साइकिल हलाइण जा, जेके हाणे बंदि थिया आहिनि। उहे मथे खणी वेंदा हुआ मोटर साइकिल त असां ॾिसो कीअं था मोटर साइकिल हलायूं। हाणे जंहिं माण्हुनि में ॿारनि में इहा शनास ई न हुजे त तव्हांजा ॿ ॾाका बि जेके हिननि अॼु जे पथरनि सां ठहियल आहिनि सिरुनि सां, उहे बि अलाए छा था लिकाइनि, त तव्हां ॿारनि खे इहा इजाज़त था ॾियो त उहे मोटर साइकिलूं मथे खणी वञनि। ऐं मैडम मां ख़ुदि आर्कियोलॉजीअ में मास्टर कई आहे ऐं मूंखे इहा ख़बर आहे, तव्हां सभिनी खे मां ॿुधायां हिन ख़ुशफ़हमीअ में बि न रहो त इहो मोहन जो दड़े जो जेको स्ट्रक्चर आहे इहो को ओरिजिनल आहे, माना इहो हाणे उहो थी वियो आहे कंज़र्वेटेड, इहो सॼियूं सिरूं रिप्लेस थियूं आहिनि। ऐं हुनजो ओरिजिनल जेको मुनीर ऐं कहिड़ी एरिया आहे दादा, हा उहो हुयो ऐं मां सम्झां थो उहे बि हाणे आसार कोन्हनि। त अब्दुल साहिबु
ऐं मसरूर सूमरो साहिबु कंहिंखां सवाल कंदो, मैडम खां तव्हां करे वठो। मुंहिंजो सुवाल पाणीअ जे मसइले ते आहे। तव्हां चयो त दरिया जो केस अनवर साहब वीडियो दरिया जो केस में पाणीअ जो केस अलॻि आहे मुंहिंजे ख़्याल में, छो त दरिया में डेल्टा बि आहे, डेल्टा मरे थी, सभई सूबा उन में ओतिरो ई भाईवार थियनि, पाणीअ जो हिसो ॾियनि। पाणीअ जे वाटर रिकॉर्ड में इहो आहे पर उहो कोन थो थिए। अच्छा, हाणे सुवालु बुनियादी इहो आहे त हाणे सिंधी क़ौम सौदेबाज़ी करण लाइ या त तयारु वेठी आहे या करे चुकी आहे। छो जो तव्हांखे ख़बर बि हूंदी त चश्मा झीलम लिंक केनाल ते 10,000 क्यूसेक पाणी छॾे हुननि उते हिकिड़ो हाइडल पावर पावर प्लांट हयो आहे जेको सिंध चुप कयो वेठी आहे। इर्सा हुनजी मंज़ूरी ॾिनी आहे, माना कंहिं बि हाल में इहो पाणी वेंदो ई रहंदो। हालांकि कानून में इहा त पाणी इहो आब कल्याणी जी मुंद में वेंदो, साबित सिंध जो चीफ मिनिस्टर परमिशन ॾींदो। हिकिड़ी ॻाल्हि इहा। ॿी ॻाल्हि, 22,000 क्यूसिक्स पाणी चौबारा केनाल जेको ठहे थो, जंहिंजी बि असां मंज़ूरी ॾेई छॾी आहे, उन ते सिंध चुप कयो वेठी आहे त इहो काला बयाग डैम खां वधीक ख़तरनाक मंसूबो आहे। छो इन में सिंध जेको आहे इन खे छा चइजे, सौदेबाज़ी नथी करे या इन लाइ को लीडर अचे उथी सॼे अवाम खे खणे जेका तंज़ीम जंहिंजी गवर्नमेंट आहे उहा 15 सालनि खां वेठी आहे। तव्हां जहिड़ा सुञाणू असेंबलीअ में मेंबर वेठा आहिनि पिया, त महिरबानी करे इन ते असेंबलीअ में कुझु कयो। मां त कोन आहियां असेंबलीअ में, पर जॾहिं मां असेंबलीअ में हुयसि त मां हिन सभिनी इशूज़ ते ॻाल्हायो आहे। मां मंशूर जे मरण जो नोहो पढ़ियो आहे, बजट में ॻाल्हायो आहे। उते वेठो हूंदो हो मुराद अली शाह, उनखे चयुमि त भई तूं त तुंहिंजो मंशूर त तुंहिंजे हद में आहे, ख़ुदा जे वास्ते हिननि खे जीआरियो। अनवर पीरज़ादे जेके 2 शयूं लिखियूं आहिनि उहे इंतिहाई अहम आहिनि, त जेको LBOD ऐं जेको RBOD राइट साइड ऑफ द इंडस रिवर ऐं जेको खॿे हथ वारो जेके ॿई इहे बंद ॿधा विया आहिनि, उन्हनि तबाही आंदी असांजी। बदीन, सांगड़, इहे सभु ज़िला जेके आहिनि तव्हांजे LBOD जे करे तबाह थी विया। समुंड जो पाणी जंहिंखे नेकर किथे समुंड जो पाणी वञे, हाणे इहो इन लाइ कयो वियो त जेके इंडस्ट्रियलाइज़ ज़ोन्स आहिनि उन्हनि जो जेको किन थो अचे पियो उहो तव्हां LBOD मां कढो, तव्हां RBOD मां हिकिड़ो नेकर ॾियो त उहो वञी छोड़ कंदो समुंड में। पर उहे छोड़ समुंड खां अॻु में वञी तव्हांजे इन्हनि ढंढुनि में पइजी विया। ऐं उहा जेका हसीन तरीन ढंढ हुई मंशूर, मरी वई आहे। मरी वई आहे, कंहिंजे दिलि खे जुमो नथो अचे पियो। पखी लॾे विया, माण्हू लॾे विया। तव्हां हमेशह यादि रखो, जॾहिं बि दरिया, जॾहिं बि नदियूं, जॾहिं बि इहे वहिकरा जॾहिं रोकिजी था वञनि ऐं उन्हनि ते के बंद था ॿधिजनि, उतां लाॾाणो शुरू थो थिए। तव्हांजी सॼी जेका ज़रात आहे उन्हनि ते डिपेंड थी करे। तव्हांजो सुवालु स्पेसिफिक इहो हुयो त छा असां समझौतो करे चुका आहियूं, असां ख़ामोश था थी वञूं, त छा तव्हांखे अञा ताईं ॻाल्हि सम्झ में कोन थी अचे? अच्छा, हाणे छो नथी सम्झ में अचे? इन ते वरी मां वधीक जज़्बाती थी वेंदसि, अलाए छा बि चऊं, पर जज़्बाती थियण जी ज़रूरत न आहे। तव्हांखे पेशबंदी करणी आहे, तव्हांखे स्ट्रेटजी ठाहिणी आहे। तव्हांजा जेके टेक्निकल माण्हू आहिनि ऐं जेके तव्हांजा इंटेलेक्चुअल्स आहिनि, उन्हनि खे गॾिजी हिकिड़ो को फोरम तयारु करिणो आहे। ऐं जेसि ताईं तव्हां उन्हनि माण्हुनि खे जिन वटि अख़्तियार आहे, जंहिंखे सभु कुझु करण जो अख़्तियार आहे, तव्हां जेसि ताईं उन्हनि खे नथा प्रेशराइज़ कयो, पाबंद नथा कयो, तव्हां जिन खे वोट था ॾियो उन्हनि खां पुछाणो नथा कयो, तव्हां सां इहा जुठ थींदी रहंदी। माफ़ु कजो, इन में रुॻो हुकूमत न, असां सभु भाङे भाईवार आहियूं। तव्हांजा केतिरा माण्हू आहिनि जेके इन सां हुकुमरान पार्टीअ सां, जेका बि हुकुमरान पार्टी हुजे सिंध में, उन सां तालुक़ु रखंदड़ हुजनि ऐं उहे पंहिंजी पार्टीअ खां पुछनि त इहो छा थो थिए, इहो छो थो थिए पियो। केरु आहिनि तव्हांजा MPs ॻाल्हाइनि था इन्हनि इशूज़ ते? उन्हनि खे हिकिड़ो इशारो मिलंदो आहे, उहो चुप थी वेंदा आहिनि। हिकिड़ो इशारो ईंदो आहे, मायुनि खे ॾींदा आहिनि, उथी बीहो उथी बीहो। उहे मायूं वीचारियूं उथी बेंचुनि ते चढ़ी वेंदियूं आहिनि। छाजे लाइ चढ़ंदियूं आहिनि? त अॻिलनि खे प्रोवोक कनि। इहो मायुनि जे MPs जो इहो कमु रहिजी वियो आहे। पाण सूट बूट पाए तमामु मुदबिर नज़र ईंदा, मायुनि खे चवंदा तव्हां घोड़ कयो। दिस शुड नॉट बी द स्ट्रेटजी। तव्हांखे तमामु हिकिड़ी जाॻियल क़ौम वांगुरु जाॻाइणो पवंदो। इहे इश्यूज़ असांजी ज़िंदगी ऐं मौत जा मरहल आहिनि। इहो पाणी नाहे, इहो खारो थी वियो, समुंड चढ़ी आयो, वीरूं चढ़ी आयूं, तव्हांजी डेल्टा मरी वई आहे।
तव्हांजी बदीन वारी सॼी पटी मरी वई, तव्हांजा पलो जेको ईंदो हाणे पलड़ी थी वई आहे। असां वाधाईंदा था वठूं त असां पलो कॾहिं खाईंदासीं, उहो पलो हमेशह अपोज़िट डायरेक्शन में वेंदो आहे। ऐं तमामु हिकिड़ी सुठी, माफ़ु कजो मां थोरो ज़रूरु ॻाल्हाईंदसि हिन शइ ते, त जॾहिं इहा जेका इहा पंहिंजो ॼामशोरे वारी बैराज ठही हुई, उन में चयो अथईं त इन में हुन कुझु अहिड़ा धिका ठाहे विया डिज़ाइन में, जंहिंजे करे उहो जेको लहवारो अचे पियो पलो, उनखे लंघण जी जाइ कोन पई मिले जो उहो मथे चढ़ी वञे, छो त ऑपोज़िट डायरेक्शन में जॾहिं हलंदो आहे पलो तॾहिं ताक़तवर थींदो आहे, तॾहिं उन में ज़ाइको थींदो आहे। दिस थिंग इज़ पॉसिबल, अॼु बि पॉसिबल आहे। जेकॾहिं इन ई बैराज जे उन्हनि धिकनि जी डिज़ाइनिंग में थोरी फेरफार कजे, हिकु ॿ तव्हां अहिड़ा लंघ उन में ॾेई छॾियो जो उहो पले जो गुज़र थो थिए त उहो त मथे ताईं वञी पहुचंदो। कंहिंखे ख़बर आहे, असां वटि बि पढ़ो त सही उन जा मज़मून ऐं जेके उन सोल्यूशन्स ॾिना आहिनि, दे आर वेरी सिंपल सोल्यूशन्स, पर मालूमात हुअणु ज़रूरी आहे। उन ते हिकिड़े कोई समझदार क़िस्म जो हिकिड़ो फोरम ठहणु ज़रूरी आहे, जंहिंमें टेक्निकल माण्हू हुजनि, जंहिंमें समझदार माण्हू हुजनि, ऐं तव्हां बजाए नारेबाज़ीअ जे, बजाए मातम करण जे, हिकिड़ो पंहिंजो नैरेटिव रखो हुकूमत जे साम्हूं, इन्हनि चूंडियल नुमाइंदनि जे साम्हूं, त जॾहिं तव्हां वञो त असांखे हे जेको सिंध जो केस पाणीअ जो आहे उहो तव्हांखे विढ़णो ई विढ़णो आहे। ऐं पंजाब सां सीरियस क़िस्म जूं टॉक्स हुअणु तमामु ज़रूरी आहे। वॾी महिरबानी मैडम। ऐं असांखे अंदाज़ो थो थिए त वाक़ई सेशन ऐं हिन मेले जी इहा ई ज़रूरत ऐं अहमियत ई त हिते असां इन्हनि इशूज़ ते ॻाल्हायूं था, ऐं अञा बि वॾी ज़रूरत थी महसूसु थिए हिन जी ॻाल्हाइण जी। वक़्तु थोरो आहे, मां जाने जो टाइम आहे, पर हो अब्दुलक साहिबु मोहनजोदड़ो जे हवाले सां छा असां इहो मुतालबो करे सघूं था त अनवर साहिबु जेको मोहनजोदड़ो लफ़्ज़ इस्तेमालु कंदो आहे डान में बि, ऐं हाणे जॾहिं कल्चर डिपार्टमेंट या हुकूमत मोहनजोदड़ो ऑफिशली ससीफली जे खां वठी सरदार शाह ताईं हाणे अनाउंस था कनि था त हिनखे माउंट ऑफ डेड न मोहनजोदड़ो न पर मोहनजोदड़ो लिखंदासीं स्पेलिंग में, त इहो हुकूमत खे चई सघिजे थो त वॾी दिलि कयो ऐं रिकॉग्नाइज़ कयो त इहा अनवर साहिब जी एफर्ट हुई, ऐं असां अॼु उन खे क़बूल था कयूं या उन खे फॉलो था कयूं, त इन सां मुंहिंजे ख़्याल में समप था कयूं त इन खे अनवर साहिब जी जदोजहद जो हिकिड़ो फल सम्झणु खपे। जीअं आर्कियोलॉजी खातो सिंध खे मिलियो, पर रुॻो मिलणु काफ़ी न आहे, उन ते कमु करण जी ज़रूरत आहे। त सिंध वासियुनि खे हीउ मेलो उमेद आहे त अहिड़नि केतिरनि ई हवालनि ॾांहुं हिकिड़ी निशानदेही कंदी ऐं वरी अखियूं खोलींदी, ऐं अनवर साहिब जे किताब में इन सभिनी मसइलनि जा हल बि मौजूदु आहिनि। मोहनजोदड़ो हुजे, सिंधु दरिया हुजे, उन में उन जूं आइडियाज़ बि आहिनि, फुल ऑफ आइडियाज़ हिकिड़ो राइटर आहे। तव्हां रुॻो किताब पढ़ो, स्टॉल ते पिया आहिनि, उमेद आहे त तव्हां वठंदो ऐं तव्हां फैज़याब थींदो ऐं उनजो फ़ाइदो सिंध खे ई थींदो। महिरबानी। हिकिड़ी ॻाल्हि मां चवां त जीअं अनवर साहिब जो सुवालु हो त मोहनजोदड़ो खे पूरजे या रीबरी कजे, उहो वफ़ा कयो टाइम हो, ऐं जॾहिं अब्दुल कादिर शेख हूंदो द अथॉरिटी ऑफ प्रिजर्वेशन ऑफ मोहनजोदड़ो, त उन वक़्तु एॾो हुन लिखियो अब्दुल कादिर शेख जे ख़िलाफ़ु, जो हिकिड़े दफ़े हिदायत मंगी आयो त हुनखे चई अनवर साहिबु बसि तोसां न आहे ॻाल्हाइणो, त हुन चयो भाउ मां हिदायत मंगी आहियां, मां हिलाल में कमु कंदो आहियां, पर एॾो हुनखे फोबिया थी वई, एॾो चिड़ियल हो। तो ईअं ई हिकिड़े वक़्तु वरी मूंसां बि ईअं थियो त डॉक्टर मौला बख़्श खे जेको आहे सो काकड़ हुयो DG वफ़ाक़ में, त पिज़्ज़ा साहब आपसे बात नहीं करनी। तव्हांजो स्कूल ऑफ थॉट अनवर पिज़्ज़ा जो आहे न, बर्दाश्त करिणो अथव। हुन जवाबु मां न आहियां, त मतिलबु मां थोरो इहो ॿुधाइणु चाहियां थो त उहो वफ़ाक़ में जेको कमु न थींदो, सिंध हुकूमत जे अचण खां पोइ हींअर वॾे पैमाने ते कमु हले पियो, ख़ासि तौर ते जेको हाणे DG आहे त नासिरो साहिबु, उनजी काफ़ी इंट्रस्ट आहे ऐं कंज़र्वेशन जो कमु जारी आहे। ऐं ख़ुशख़बरी इहा आहे त फर्दर इसके इशारा था अचनि, मुंहिंजा जो टाइम आहे, सो जेके बि वेठल आहिनि उनखे असांजो मानीअ जो इंतज़ामु थियल आहे, त इज़त ऐं एतिराम सां रुको मानी खाए बिल्कुलु।